नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़ियुनि ख़िलाफ़ ॾोहनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते सहाफ़ियुनि पारां एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो आहे। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि हैदराबाद में PFU जे सॾ ते HU जे पारां 2 नवंबर ते सहाफ़ियुनि ख़िलाफ़ ॾोहनि जे ख़ात्मे वारो आलमी ॾींहुं शहीद सहाफ़ी अरशद शरीफ़ जे नाव कयो वियो। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां HU जे जनरल सेक्रेटरी जानी ख़ासकेली, HU जे सीनियर अॻवान इक़बाल मला ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो करे हैदराबाद प्रेस क्लब ते कारा झंडा चाढ़िया विया। रोहड़ीअ में सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते मुजाहिद बोज़दार अब्दुल जवाद अब्बासी ऐं ॿियनि जी अॻवानी में सहाफ़ी बिरादरी बांह ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। पीर वसण बरसां खरड़ा प्रेस क्लब ते पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते सहाफ़ियुनि पारां प्रेस क्लब ते कारो झंडो चाढ़े एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि हसीन अली फुल, M असलम सूमरो, M इदरीस फुल, फहद सोलंगी ऐं ॿियनि बि शिरकत कई। अॻवाननि चयो आहे त 2 नवंबर ते सॼी दुनिया में सहाफ़ियुनि ख़िलाफ़ ॾोहनि जे ख़ात्मे वारो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, जंहिंजो मक़सदु हक़ सच लिखण जे ॾोह में सहाफ़ियुनि ख़िलाफ़ थींदड़ ॾोहनि जी रोकथाम करणु आहे। पर अफ़सोस, सॼी दुनिया में ख़ासि तौर ॾखिण एशिया ऐं पाकिस्तान में सच जो इल्मु बुलंद कंदड़ कलमधणी अॼु बि अताब जो शिकार आहिनि।